मां अली रज़ा बिरोही एक्स इंचार्ज बोलाड़ी गोदाम फूड जामशोरो। तव्हांखे ख़बर आहे कि काफ़ी अरसे खां इहो मसला मसाइल हलनि पिया फूड डिपार्टमेंट जा, मूंसां अटैक हलनि पिया सियासी लीडरनि जा बि ऐं पंहिंजी डिपार्टमेंट जा बि। मां 10 महीने 2025 ते पोस्टेड थियुमि बोलाड़ी गोदाम ते। उन खां पोइ 5-10 ॾींहं छॾे करे DC साहब जी कमेटी हिकिड़ी वेठी, जंहिंमें DC साहब 2 लख कट्टा कुझु शॉर्टेज मां ॾेखारे करे डिक्लेयर कई कि हिनजी शॉर्टेज आहे। उन खां पोइ एंटी करप्शन इन्वॉल्व थी। एंटी करप्शन इन्वॉल्व जॾहिं थी त एंटी करप्शन क्लियर मूंखे करे वियो। उन खां पोइ एंटी करप्शन खां पोइ डिप्टी डायरेक्टर कमर मेमण ऐं मजीद सूमरो असलम मेमण जेको हाणे इंचार्ज आहे, अॼु जेको मुंहिंजे न हूंदे उनखे हिकिड़ो धाड़ेल खे इंचार्ज रखियो वियो आहे। ऐं इहे आया, अचण सां ई हुननि तक़रीबन 11 बजे आयो डिप्टी डायरेक्टर कमर मेमण। मां न हुयुमि, मां नेपकोड हुयुमि, सखर हेयरिंग हुई मुंहिंजी। ऐं हिननि जी जहिड़े टाइम बि इहे आया आहिनि मां न हूंदो आहियां। हिननि खे ख़बर आहे कि हे काॾे वियल आहे, पोइ हे ईंदा आहिनि पोइ मां हूंदो आहियां, न ईंदा हुया। पोइ मां होॾे वियुमि सखर जॾहिं हुयुमि त हे पोयूं आया। अचण सां ई चांहि वग़ैरह पीतूं, हुते घंटो वेठा, हिकिड़ो गोदाम खोलियऊं जेके मां वटि प्रूफ बि आहिनि, सबूत बि आहिनि, फोटोज़ बि आहिनि मजीद सूमरे जा। 2-2.5 घंटे में हलिया विया। शाम जो 5 बजे हिननि डिक्लेयर कयो, हिकिड़ी रिपोर्ट कढियऊं कि 64,000 बोरी बोलाड़ी गोदाम खां शॉर्ट आहे। आख़िर इहा रिपोर्ट हलंदी रही। असां दिसंबर में इशू बि कयोसीं, 1,09,000 कुझु बैग्स बोरी असां इशू कयासीं दिसंबर जे कोटा में, जेके पिण एंटी करप्शन मां सबूत बि आहिनि और चालानू बि आहिनि। RO रिलीज़ ऑफिसरनि जा रिलीज़ ऑर्डर बि आहिनि असां वटि। टोटल उहे सॼा मां पेश कया अथमि उते। उन खां पोइ 64,000 बोरी थी शॉर्ट करे हले विया। शॉर्ट में उन राति ई एंटी करप्शन खे लेटर हिननि पुॼायो। ज़िशान मेमण खे एंटी करप्शन जो आहे CO आहे, पंहिंजो डिप्टी डायरेक्टर आहे AD आहे, पंहिंजो भाननि जो आहे बि सेवण जो आहे। पर हिकिड़ी लाइन आहे हिननि जी सॼी, से भान एंटी करप्शन वारो बि सेवण जो, कमर मेमण डिप्टी डायरेक्टर बि सेवण जो, मजीद सूमरो बि एॾो भाननि जो, असलम मेमण बि एॾो जो। माना हिकिड़ो सेवण वारनि जो हिकिड़ो चैन आहे हिननि जामशोरे वारनि जी, जेके असांजा मखलूक वेठा आहिनि, इहे पंहिंजा रापुटा साहब वारा जेके बुरा जमान आहिनि ऐं सॼी 10 साल बोलाड़ी गोदाम ते छिथा थी पिया आहिनि। हाणे जीअं हिकिड़े खां जीअं बूटी कसबो आहे त हिननि खे बूटी हिकिड़ी कसियोसीं त हाणे ही छिथा थी पिया आहिनि। ही छिथा थी पिया आहिनि कि विरोही खे कीअं कढूं, विरोही तो दाड़ो बि नथो ॾे, चोरी करण बि नथो ॾे असांखे। पोइ अॼु कल्ह मां हिननि सां वेठो हुयुमि, कल्ह आया मुख़्तियारकार वग़ैरह सभु, तव्हां दोस्त बि हो सॼा। मूंखे चऊं कि साईं तव्हां चार्ज ॾियो कि हिन में 64,000 बोरी शॉर्टेज में, हिनखे तव्हां चार्ज ॾियो इंस्पेक्टर खे असलम खे। मां चयो बाबा मां पागल आहियां, दिमाग़ ख़राबु आहे, मां छा जे मुंहिंजी शॉर्टेज ई न आहे। जॾहिं माल खणी निकिरंदो त मां शॉर्टेज मां ॾिसंदुमि न। पोइ असांजो सेक्रेटरी नाइक जेको धाड़ेल रखियो अथऊं असांजो ग़ुलाम अब्बास नाइक साहब, बिंदड़ो कद अथसि पर वॾो धाड़ेल आहे, वॾो 25, 40, 45 करोड़ रुपया कराची मिल वारनि खां, फ्लोर मिल वारनि खां वरिता अथई। पोइ उन हिकिड़ो लेटर हे तव्हांजे साम्हूं आहे, लेटर कढियईं कि कमेटी आहे हिकिड़ी ठाहियईं, जंहिंमें असांजो सरफराज़ कमांगर धाड़ेल वेटिंग पोस्टिंग आहे, 2-3 चकर सस्पेंड कयो आहे, 2-3 चकर शौकास बि हिनखे आया आहिनि। ॿियो निसार अहमद मेमण, वरी हिननि पंहिंजो हिकिड़ो माइट आणियो DFC जैकमाबाद वारे खे खणी हिते रखियो अथऊं कि तूं उते मेंबर हुज। उन में मूंखे बि हिननि रखियो कि अली रज़ा बिरोही बि हुजे, सुपरवाइज़िंग करे, जेतिरो माल हिननि जो निकिरे त उहा कलो के डेट में तव्हां वटि बि आहिनि, अख़बार में बि आहिनि, न्यूज़ में बि आहिनि। मां हिननि खे चयोसि ठीकु आहे, मां वेंदुमि। हुननि चयो कि सूमर ते असां ईंदासीं। मां निकिरी वियुमि लाड़काणे, सुबुह सवेरे मां वियुमि लाड़काणे। अॼु लाड़काणे त पोइ छोकिरनि फ़ोन कयो 12 बजे कि साईं उहो मुख़्तियारकार साहब बि आयो आहे, जेको DC वांगारू असांजो कादरी गज़नफर, उहो बि वांगार तो वहे वेठो मिसकिन, उहो बि मरगरी पौष्टिक आहे त मिलंदो ई न हुयो। मिड़ई हिननि रखी वेठा अथसि कि बाबा तूं मिड़ई हिते खा कमा। फुड में बि रहियो आहे असांजा डिप्टी डायरेक्टर, रुपयो बि न चवंदो हो मिसकिन, असांखे ख़बर आहे हर शइ हिनजी बि। पोइ ख़ासि केली खे माजिद खे मोकिले कि वञी करे हिननि खे जज साहब खे अपील कयूं कि बाबा चार्ज वठी ॾियोसि। जज साहब चयो कि बाबा मां इन धाड़े कमनि में न हलंदुमि, छो जो असांजी अदलिया अहिड़ा कम न कंदो आहे। हिननि पोइ माजिद खे ख़ासि केली खे मोकिलियऊं कि वञी करे, मूंखे छोकिरनि फ़ोन कयो, मां लाड़काणे खां निकितमि, अॼु मां अचां थो। पोइ हिननि तव्हां संगत बि सभु विया हुयो। हिननि कार्रवाई करे बरहमाणी, मुर्तज़ा बरहमाणी बि इहो भाननि जो आहे, इनखे बि रखियो अथऊं। पाण हिननि पोस्टिंग ते DFC आहे असां वटि जामशोरे में। हुन अंडरटेकिंग हुनखे मुफ़्त में ॾेई करे, बाबा बिरोही आहे न आहे, तूं 7 लख बोरियूं 70 अरब जो माल तूं खा,
तूं मां तूं वेही खाऊं था डी पोइ जेको गवर्नमेंट ॼाणे जेकी शइ ॼाणे उहे बि सबूत दस्तावेज़ मूं वटि आहिनि। हुननि वेही करे हुननि खे नानी वेड़ो करे ऐं 3-4 डिप्टी डायरेक्टर बि DFC बि असल में वेही करे, कोई बि न हुयो, पुलिस SHO बि घुरायूं, मां वारे छोकिरनि खे बि कढियूं, सभिनि खे हिंटियमि त गोदाम जो ॿाहिरूं, हाणे बि मां वियुमि त ॿाहिरूं वेठा आहिनि। अच्छा, अंदरि हिननि ताला बाला पंजाणी छॾिया आहिनि। पोइ हाणे धाड़ो लॻे या जेकी शइ थिए, हाणे उहा तव्हांखे मीडिया खे बि ख़बर आहे, दोस्तनि खे बि धाड़ो शुरू था करनि, सुबुह जो धाड़ो था करनि, इन ख़ातिर मां दोस्तनि वटि पेश थियुमि। हाणे मां पुॻो आहियां डायरेक्ट लाड़काणे खां सिधो मां कोठड़ी मीडिया क्लब ते पुॻमि कि मां सभिनि खे आगाह बि कयां, दोस्तनि खे बि आगाह कयां जेकी सूरत हाल आहे, जेकी असां सां हिननि नाजाइज़ियूं डिपार्टमेंट बि कयो आहे ऐं असांजी आला ऑफिसरनि खे न चओ, ऑफिसर त CM तक इन्वॉल्व आहिनि, सभिनि में CM तक इन्वॉल्व आहिनि, छो जो CM साहिब बि एॾो जो आहे, असांजो जामशोरे जो आहे, ख़ैर सां मुर्शिद बि ओॾो जो आहे, मुर्शिद जा पाण इंस्ट्रक्शन आहिनि की विरोही खे हटायो वञे, ऐं उहे वीडियोज़ बि असां वटि आहिनि मुर्शिद जा जेके बाननि में वियो आहे। सर असांजो मुतालिबो इहो आहे की इंसाफ़ थियणु खपे, पर इंसाफ़ जी घुर हिननि ख़ुदि नथा करे सघूं न असां, हीअ त धुर आहिनि, हीअ माना धुर, डिपार्टमेंट बि धुर आहे। अॼोको ॾींहुं ॾिसो था, छंछरु वारे ॾींहुं कॾहिं बि कंहिं किथे बि छंछरु वारे ॾींहुं, छुटी वारे ॾींहुं कोई चार्ज थियो आहे? छंछरु वारे ॾींहुं DFC डिप्टी डायरेक्टर मुख़्तियार कार अची करे SHO खे घुराए करे बदमाशी करे माण्हू बि कढिया अथऊं, माण्हू बि इंटरव्यू रोड ते वेठा आहिनि, तव्हां बि ॾिठा अथव। हाणे वरी हलूं था उते बि माण्हुनि सां बि, उन्हनि सां बि तव्हां मिलो सभिनि सां, हुननि खे कॾहिं करे ताला हणी छॾिया अथऊं पंहिंजा हिन ते। माना इहो हिकिड़ो धाड़ो जो सिस्टम आहे न, धाड़ो हणी करे इहो विरोही जे मथां असां ब्लेम हणूं कि माल विरोही सॼो खणी वियो आहे। पर शुक्र अल्हम्दुलिल्लाह असां सेफ साइड आहियूं। असांजी मजिस्ट्रेट साहिब जी रिपोर्ट आहे असां वटि कि बोरियूं हिकु बि गुम न आहे हिननि जो विरोही जो, और उन खां बाद एक्सिस में आहिनि, कट्टा बि असांजा एक्सिस में, जंहिंमें कमेटी बि चए थो पाण कि हर कट्टो एक्सिस में आहे विरोही जो।